असांजे हिन यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे खुश आमदीद। दोस्तों, अॼु जी अपडेट आहे पापनगर ड्रामे जे बारे में रिव्यू कंदासीं। ख़ासि करे रिव्यू असां ॾींदासीं आहे ड्रामो सीरियल पापनगर जो राबेल जो जेको करेक्टर आहे इन्हीअ ते, ऐं इन्ही जे मुताबिक़ काफ़ी कॉमेंट भी आया आहिनि। दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। हलूं था जी पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, जेको राबेल छोकिरी ते कमेंट इहे आया आहिनि त छोकिरी खे अहिड़ो किरदारु छो ॾिनो वियो आहे। दोस्तों, इहो हिकिड़ो मतिलबु नज़रियो आहे, हिकिड़े क़िस्म जो किरदारु छोकिरी खे राबेल जो इन लाइ ॾिनो वियो आहे त मतिलबु कंहिं अगरि छोकिरी या कंहिंखे पुट जी मतिलबु कंहिंखे औलाद न आहे, उनखे छोकिरी जो मतिलबु औलाद थियो आहे, यानी उहो पंहिंजे पीउ खे या माउ खे पुट बणिजी ॾेखारण जो किरदारु करे रही आहे त मां हिकु छोकिरी आहियां, लेकिन मां मर्दनि खां या पुटनि खां घटि न आहियां। तॾहिं हुन इहो किरदारु मर्दाना कपिड़ा पाइणु, टोपी पाइणु, हथ में हथियार, बांसुरी खणणु, इहो घणो ॾेखारियो वियो आहे ड्रामे में त राबेल हिकु छोकिरी यानी छोकिरे खां कंहिं मर्द खां घटि न आहे ऐं पंहिंजे पीउ खे ऐं माउ खे ॾेखारणु चाहे थी। जीअं हू मूं ते नाज़ करनि, ईअं न चवनि त छोकिरी छो ॼाई पुट ॼमे हा। इन जे करे इहो करेक्टर ॾेखारियो वियो आहे ज़माने खे, त ज़मानो इन शइ खे ग़लति न सम्झे।